कोटली कबीर खां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक़ कोटली कबीर भरिसां ॻोठ अलवरायो सोलंगी जा रहवासी रियाज़ हुसैन सोलंगी, अब्दुल सत्तार सोलंगी, मिठल सोलंगी, मुस्मात रेशमा सोलंगी प्रेस क्लब कोटली कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त 2 ॾींहं अॻु पहिरीं एजाज़ सोलंगी, राशिद सोलंगी, सायरा सोलंगी ते तशद्दुद करे रियाज़ सोलंगीअ जे पुट मिठल सोलंगीअ ते बीहारियो ऐं उन बदफेली कई आहे जंहिंमां मूंखे पेट थियो आहे। जॾहिं त बिरादरीअ फ़ैसिलो कयो जंहिं ते 1 लख ॾंडो ऐं 1 संग जी चटीअ सां गॾु उन छोकिरीअ सां मिठल निकाह कंदो, जॾहिं त गुज़िरियल राति उन्हनि जो निकाह करायो वियो। जॾहिं त अॼु सायरा प्रेस क्लब कोटली कबीर पहुची दाहींदे चयो त मूंसां बदफेली करण वारो मुंहिंजो सोटो एजाज़ सोलंगी आहे। मूं ते तशद्दुद कयो ऐं मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे सोट चयो त तूं चओ त मूंसां मिठल सोलंगीअ बदफेली कई आहे ऐं पुलिस ॾे खणी विया। उते बि ज़बरदस्ती बयान ॾियारियो वियो, जॾहिं त मुंहिंजो 6 महीननि जो ॿारु बि मुंहिंजे सोट एजाज़ सोलंगीअ ज़ाया करायो आहे, जंहिं मूंखे 15 गोरियूं खारायूं, जेको मां पंहिंजो ॿारु खणी प्रेस क्लब ते पहुती आहियां। मूंसां इंसाफ़ कयो वञे जॾहिं त वॾेरा बि मुंहिंजे सोट एजाज़ सोलंगीअ सां मुलविस आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ ऐं वस वारनि खां मुतालबो कयूं था त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। नालो छा अथई भाउ? बाबा अब्दुल सत्तार सोलंगी। हाँ, किथे वेठा आहियो? साईं कोटली कबीर ॻोठ अलवराए खां सोलंगी। छा मसलो आहे? बाबा असां जो मसइलो इहो आहे, असांखे कूड़े इल्ज़ाम मां असांजो छोकिरो फासायो वियो आहे। ज़ोरी जना जे केस में असां राति 11 बजे पुलिस घर में घेरे असांजो नंढड़ो खणाए त असल में ॾोही जेको आहे असांजो एजाज़ आहे। जंहिं छोकिरीअ सां ज़ारती कई आहे हुन सां जेको कुझु कयो अथई ॿारु हुनजो थियो आहे। हुनजो ॿारु जेको आहे 15 टिकियूं राति खाराए हुनजो ॿारु बि ज़ाहिर कयो अथनि। उहो ॿारु जेको आहे छोकिरीअ जो ॿाहिरि उछलाए अथनि ट्रालीअ जे हेठां, छोकिरो त असां बचाए वियो आहे। बहरहाल जेको बि आहे तव्हां पाण ॾिसो था, हे नंढड़ो हे असां ॾिसो, तव्हां हे ॾिसो असां सां नाइंसाफ़ी आहे। हे नंढड़ो असांजो खून कयो वियो आहे, असां सां इंसाफ़ कयो। IG, DIG, SP, DSP सभिनी जी अपील थी कजे।